अदब अल्लाह दिनवा त अहले सुन्नत व जमात जोरा सा सुभान अल्लाह चाहो ये क्या थव जेके चवंदा नबी के भित जे पुछा जी खबर ना है असा जो ईमान अल्लाह ताला हुजूर अलैहि सलाम जे ज़ात के मा कान व मा यकुन जो सब न पता अब कुरान दे जे जो ईमान हाथ मथे कई सुभान अल्लाह चाहो दुल्हजा जो महीनो जेको कुर्बानी जो महीनो है कुरान करीम में अल्लाह ताला हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे ला फरमायो वकज़ालिका नुरी इब्राहिम मलकूतस समावाति वल अर्द वल यकून मिनल मुक़िनीन की नदी बनाए जा सुभान अल्लाह पूरी करे राजा सुभान अल्लाह वकज़ालिक नुरी इब्राहिम अल्लाह ताला फरमायो एड़ी तरह असा इब्राहिम अलैहिस्सलाम के देखारियो छा मलकूत समावाति वल अर्द ज़मीन आसमान जो जेके बादशाहियूं आहे उहे सब असा इब्राहिम खलीलुल्लाह के देखारियो अर्श आदम का तसरा ताई जो कुछ अल्लाह पंहिंजे प्यारे खलील इब्राहिम खलीलुल्लाह के देखारियो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह अर्श देखारी आसमान जो जमीन जो बादशाहियूं देखारियो उनवी साहब जा मदीने वाले दे लाए भित जी गाल करे तो उसको दीवार के पीछे का पत्ता नहीं मना जबे तो नबी के भित जे पुछानी खबर काने तू तम मदीने वाले दे लाए तो जमी अल्लाह ता कुरान में इब्राहिम खलीलुल्लाह दे लाए फरमायो जमीन आसमान जो सब बादशाहों मां इब्राहिम के देखारियो आए इब्राहिम खलीलुल्लाह के अल्लाह जमीन आसमान जो सब बादशाहों देखारियो त असा जो नबी त हजरत इब्राहिम ए तमाम नबियन का शान में मथे ये आए अना ला सुभान अल्लाह चलो सबसे आला जो सबसे भाला वाला हमारा नबी खल्क से औलिया से रसूल और रसूल से आला नबी चो सबसे आला नबी सबसे हुजूर जे अल्लाह फरमायो अल्लमक मालम तकुन तालम वकौन फज़लुल्लाह अलैका ज़ीमा ऐ मुझा हबीब जो कुछ तू न जानदो है अल्लाह वो सब कुछ तो मोहम्मद के जाने छजो वकौन फज़लुल्लाह अलैका ज़ीमा अल्लाह जो तो हबीब जे वदा तमाम वडो फज़ला तो सुभान मक्के जो शहर आ हुजूर जी इल्म जी गाल खुली ते या बुधंदा हलो मक्के शरीफ में बदर जे लड़ाई का बाद में बबे चाल काफिर पर सफवा में उमैया ऐ उमैया पाण में ठगालियो कर यार बदर में असा जा सब मरी गया बड़ा बड़ा सरकरदा सब मरी गया उमैर चवण लॻो मुंहिंजो पुटु आहे सो हुजूर जे मुसलमानन जे कब्जे में गिरफ्तार करे विया जन काफिरन के बदर में वारो पुटु हुते आ घर जो भी फिक्र आ ॿारनि जो फिक्र आ पुछा उन जो छा थींदो उन जो फिक्र न हुजे त जेकर मां मदीने में वञी हुजूर लाइ चई त मां अल्लाह मां नबी करीम अलैहि सलाम जी शहीद कई
सफ़ान चयोसि हिकिड़ी ॻाल्हि मां ज़िमेदार आहियां तुंहिंजे घर जो ख़र्च मुंहिंजे मथां जेको मुंहिंजा ॿार खाईंदा तुंहिंजा ॿार खाईंदा कंद जो फिक्र कोन कर मां वेठो आहियां तूं वञ मदीने में वञी कमु कर उमैर निकितो हाणे इहा ॻाल्हि जॾहिं हुन कई त बैतुल्लाह शरीफ़ में हजर अस्वद जे हेठां वेही फसारी ॻाल्हि उमैर निकितो तलवार खईं मके मां सिधो मदीने पहुतो हुजूर अलैहिस्सलाम असहाबनि सां गॾु मस्जिद नबवी शरीफ़ वेठा आहिनि साम्हूं जो ही आयो तलवार हुनखे इहे ॻिचीअ में लटकियल आहे हज़रत अमीर उमर जी हुन ते नज़र पई चओ सुभाणे मञा था न हज़रत उमर फारूक खे राजा सुभाणे वॾी आवाज़ सां सुभाणे अल्लाह छा असां त रसूलुल्लाह जे असहाबनि खे बि मञूं मुस्तफ़ा जे अहल बैत चओ सुभाणे अल्लाह सीधा फारूक के आदम जो ॾिठो लफ़्ज़ पाण फरमायो हे कुत्तो छाजे लाइ यो कुत्तो छाजे लाइ आयो आहे तलवार हुनखे लटकी पई आहे हुजूर फरमायो हली अचे आयो हुजूर वेठो पाण फरमायो कीअं आयो जे मुंहिंजो पुटु तव्हां वटि ॿधल आहे हुनखे छॾाइण आयो हालांकि आयो इन जे लाइ कोन आयो ॿिए कम जे लाइ जेको मके में हजर अस्वद जे हेठां वेही सफ़ान सां तय कयो सफ़ान बिन उमैया सां पहिरियों त इहो थियो त मां वञा थो ही कमु करण लाइ मां अलाह हुकुम खे शहीद करणु आयो इन जे लाइ हाणे ॻाल्हि ग़लति बयानु कई से मुंहिंजो पुटु तव्हां वटि पैदा उहो छॾण लाइ पाण फरमायो सच सीरत हदीस के खोल त हुजूर में सब खबर आ बड़े आवाज सां बोली जो पर सच ॻाल्हि आहे जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त तलवार गिचे में छो न टिकाई अथई चीज़ हिन जी ख़राबी थिए हिन जो बुरो थिए हिननि असांजो हाल छच करे छॾियो आहे तलवार जे करे अलाए परे वञी निकिता आहियूं पाण फरमायोसि उमैर सच ॻाल्हि आहे जिसे पुत्र छड़ाण आयो आहे साईं फरमायो न पुत्र छड़ाण जे लाइ कोन आयो आहे जेकॾहिं तूं पुत्र छड़ाण जे लाइ अची मक्के मां जॾहिं निकितो हुए बैतुल्लाह शरीफ़ जे अंदर हरम जे अंदर बैतुल्लाह में हजर अस्वद जे हेठां तूं ऐं सफ़वान पाण में गॾिया वेठा हुयो ही तव्हां पाण में ॻाल्हियूं पिए कयो तो हीअं चयो सफ़वान हीअं चयो हुयो सफ़वान तुंहिंजी हर ज़िमेदारी खई हुई त कर्ज़ तुंहिंजो मुंहिंजे मथां जेको मुंहिंजा ॿार बच्चा खाईंदा तुंहिंजो बि खाईंदा वञ तूं मदीने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वञी क़त्ल करे आ शहीद करे आ जेकॾहिं पुटु छॾण जे लाइ आयो आहे त हजर अस्वद जे हेठां वेही सफ़वान सां कहिड़ा मशवरा थिया शान बता नबी तुझे शान बता नबी बुरा बार बचा जिंद जान नबी तुझे शान बता बस ख्याल बता जा सुभान अल्लाह थोड़ा सा खुली मेरे सुभान अल्लाह बिना पाँच तुझो पाक जिस्म मखे के न वेहण जो ते हुकुम बिना पाँच तुझो पाक जिस्म मखे के न वेहण तो ते हुकुम वधे यूसुफ खां तुझो यार हुस्न इसी उर्तियों है नानू नबी तुझ शान मथा
कुर्बानो नबी बुरा बार बचा जिंद जान नबी तुझ शान मता दादा सुभान अल्लाह जो हज़रत फरमाए हाणे वारी गाल सच्चा त हुत केड़ो मशवरो हो 450 तकरीबन मक्के का मदीनो 450 किलोमीटर आ मौलवी दो असा के बुधाए त फुट वारी भित या पिन फुटन वारी भित का नबी जी नजर क्रॉस कान कने आ पर हदीस सीरत बुधाए थे वाक्यो मक्के में थियो आ पर रसूलुल्लाह के मदीने में खबर आ बड़ी आवाज से सुभान अल्लाह जा हाने गाल त ठकल रही कन उदो ने कान के खोलो मेरा जो सीनो खुली चीजें बैतुल्लाह में बराबर असा तो ये कहा से हजर असवद हेठा मां ऐ सफवान पाण में तय कयो होसे त या गाल ज़ाहिर करनी ना है केखे भी बुधाणी ना है उनर मक्के मां निकर पर के बुधाणो ही कोने असा पिन जे विच में गाल थी टे मानो के खबर ही काने जले अमा के खबर आ त मां मन्या तो तू मोहम्मद सच्चो कल्बो बरायो त मां मुसलमान था हुजूर फरमाइश पढ़ो ला इलाहा ला जो जिक्र असा जे मुर्शिद इमाम अल आरिफीन हजरत इस रोजे वाले रहमतुल्लाह अलैहि समुद्र जे विच में इस रोजे वाला फरमाइता एक बड़ बीठो आ हर बड़ जे पन ते ला इलाहा इल्लल्लाह लिखियल आ हर पन सां गॾु हिकु मलाइक मुअक्कल बीठो आ उनके अल्लाह जो हुकुम आयो पन्नो बण मां जुदा थे तो उनके हेठ किरण दे फौरन जन्नत फिरदौस में पहुंचा इसे रोदे वाला फरमाइंदा मुसलमानो जय बण जे पन जे मथा ला इलाहा इल्लल्लाह लिखियल उन बण जे पन के अल्लाह हेठ किरण पसंद नथो फरमाए त पो जय मुसलमान जे जुबान दिल जे मथा ला इलाहा इल्लल्लाह जी ज़रब हुदी अल्लाह उनके कीअं क़यामत जे ॾींहुं जहन्नम में दाख़िल कंदो जी सॼी दुनिया खे पैदा फरमायो वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह असांजे मुल्क में अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके चवंदा धमाके सां साइंसदाननि चयो इहा दुनिया धमाको थियो हो दुनिया पैदा थी हुई धमाके सां न को पानी था अचनि धमाके सां न को फसल था थियनि धमाके सां हर शइ पैदा थी दुनिया सॼी वजूद में आई त पोइ तव्हां असां कणिक पोखींदा आहियो ज़मीन खे हरो ॾींदा आहियो दाणा विझंदा आहियो कलर भाड़ ॾींदा आहियो पाणी ॾींदा आहियो तव्हां असांजी कणिक जेका खाओ था इहा धमाके सां पाण ई पैदा कान थी थिए तव्हां असांखे महिनत करणी पवंदी आहे हरो ॾियणो पवंदो ॿिज छॾणो पवंदो पानी ॾियणो पवंदो कलर धाणो ॾियणो पवंदो कटाई जी मौसम जी किचड़ो पवंदो ठहे छड़काईंदासीं कणिक में हुनखे अंदरि विझणो पवंदो धाणा निकिरी ईंदा चकी ते खणी ईंदासीं चकी वारो गुदादा तेल ते या लाइट ते चकी खे हलाईंदो अटो पीसबो खणी ईंदासीं पाणी हुन में विझी ॻोहींदासीं दांडीअ ते या बच्चे में विझंदासीं पोइ मानी पचंदी साल पाणे वात में कान वेंदे गिरो भली वात मानी धमाके सां कान दी ऐसे सॼी दुनिया में धमाके सां अल्लाह का अर्श कुर्सी ज़मीन कर बनाया सो अल्लाह 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 साईं सैयद जुमला राज़ी रशाद का मैं को न पूछो
शुक्र से ज़मीन कर बनाया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी जरा सभी सुभान मिट्टी आदम जो जिस्म पे बनायो बिना पियो ईसा नबी कह बनाया मिट्टी आदम जो जिस्म पे बनायो बिना पियो ईसा नबी कह बनाया फिरौन जे धुलिया में मूसा कह पायो फिरौन जे मूसा कह पायो ज़मीन जे तख्ते ते नबी कहे घुराया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीन कहे बनाया सो अल्लाह 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 जी आई त तालीम है त माण्हू जे दिल ज़ुबान ते खुदा जो ज़िक्र जारी थिए वरी आवाज़ जो चंद्र तारा गया कहे बेरोशन बिना बटे कपजे बिना रंग रोग इस जो चंद्र तारा गया कहे बेरोशन बिना बटे कपजे बिना रंग रोग सुभान अल्लाह सबन के सजाए जिसे कौन तो हल सबन के सजाए जिसे कौन तो हल हवा बाहे पानी दरिया कहे बहाया अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी को या रसूल अल्लाह कदमों भरायो मुसलमान थियो तो पर फरमान पर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमों भरी मुसलमान थियो कहता है मदीने वाले जो इल्म गैब सीचा सुभान अल्लाह वदे आवाज सुभान अल्लाह जो इल्म गैब मुस्तफा जे नबूवत जे सच्चाई जी दलील हुजूर जो इल्म गैब मदीने वाले जे नबूवत जे बाबा जो हुजूर जे नबूवत जे सदाकत जो दलील बोला के त या गाल खबर ही गाल थी है ऐसा कहा तो उमैर भी भलो जे वो जो मुस्तफा जो इल्म गैब ॾिसी करे मुजादा करो ये त नबी जे मामले में कोई ते हटी वया अचो सिद्धी करने चो सुभान अल्लाह वरी आवाज आ चो सुभान अल्लाह पिताजी साहब फरमाई दुआ है कहंदा हबीब सी मुहब मिठा मन था दुआ है कहंदा हबीब सी मुहब मिठा मन थार सिद्दीक सादिक सिद्क में सदो यार गार उमर अदालत अगरो उस्मान इज्जतदार कादिर पैदे कुदरत सी कया अली सी इकरार को याकूत जलसार हसन मीर हुसैन हो सुभान अल्लाह केदा भी आयो हुजूर असा के हिस्सो तो भाई पैसा भाई बर्बाद
रस्ते में आयो हज़रत अली थी विश्वास एरा किता कायो बाबा पार बारा नींदो आया एरा भी आया आयो असां सौदो कयम नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उठा डाची आने न साईं फरमायो पैसा बात बची साईं फरमायो नंदई की वापस पहुंची आए और आयो तो कोन पुछी दे पैसा केडे मिलंदा केर मुके पैसा दीदो हाने भाई तो मुस्तफा का याद छा आयो सी सौदो थी वियो कैंसिल कोन थो करे मुके पैसा पर हमारे बात में बची जा सही जे तमा न हो जो जो मकसद यो जे तमा जो विसार थी वजे त पो मुके पैसा केर दीदो हुजूर फरमाए जे मां जो विसार थी रो पो तुंजा पैसा हटंदा कोन तुंजा पैसा तो के अबू बकर सिद्दीक़ साहब जे शान में खुश थियो था मोती आयो हज़रत अली साहब का कर खबर साईं ना पूछी यार छा फरमायो हुजूर फरमायो मां न उस अबू बकर सिद्दीक़ बैठवा तो के पैसा दो तो जी रकम ॿुधंदी कान जेरा भी वरी वापस वञ हुजूर खां वञी पुछी या रसूल अल्लाह आओ अचा अवां न हुजो अबू बकर सिद्दीक़ पैसा दीदो पर जे करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ भी न हुजे वो मुके मुंजा पेर पैसा केर दीदो एरा भी मोटी आयो हुजूर के अची अर्ज़ कई मदीने वारे फरमायो मां न हुंदुस अबू बकर दीदो अबू बकर न हुंदो त पैसा तो के उमर दीदो एरा भी मोटी आयो मौला अली असान जो हज़रत अली मुर्तज़ा फरमायो वापस वञो हुजूर खां वञी पुछिया सही उमर बि न हुजे त पैसा केर ॾींदो एरा भी मोटी आयो हुजूर खे अर्ज़ कयो मदीने वारे फरमायो उमर न हूंदो उस्मान पैसा ॾींदो एरा भी अची हज़रत अली खे ॿुधायो मौला अली फरमायो वरी वापस वञ हुजूर खां वञी पुछिया जेकॾहिं अमर न हूंदा अबू बकर ॾींदो अबू बकर न हूंदो उमर ॾींदो उमर न हूंदो उस्मान ॾींदो पर अगर उस्मान भी न हुजे तो मुंहिंजा पैसा मूंखे केर ॾींदो वञी करे हुजूर खां पुछिया मदीने वारे खे जीअं ई अहिड़ा बि अर्ज़ कयो आमिना जे लाल फरमायो जे मां न हूंदुसि अबू बकर उहो न हूंदो उमर उहो न हूंदो उस्मान जे उस्मान बि न हूंदो अहिड़ा बि पोइ बि तुंहिंजी रक़म पोइ न मिलंदी तोखे पैसा उहो ई ॾींदो जेको बार बार तोखे मूं ॾे मोकिले थो जंहिंजो यारो ना जेको मञींदो चारई यार ना जंहिंजो पंजतन पाक सां प्यारो ना जेको मञींदो चारई यार ना तेरे कलमे जो इतहार ना तेरे कलमे जो इतहार ना तन्ने तरियलन खांसी धार आयो सी हैदर जा धार आयो कंदाल नबी सा प्यारो आयो सी हैदर जा आवाज़ जोर सां सुभान अल्लाह जिब्रील बैठो मुस्तफा जे दरबार में जिब्रील या रसूल अल्लाह अमीर उमर जो शान बुधा सही हज़रत नूह अलैहिस्सलाम जितो अरसो दुनिया में रहियो हो जेकॾहिं मां एतिरो अरसो वेही तव्हां जे अॻियां हज़रत उमर जो शान बयान कयां 950 साल गुज़री वेंदा उमर जो शान बयान कोन गुज़रे अबू बकर जी घणनि तमामु नेकनि मां हिकु नेकी आहे अबू बकर जो शान अञा बि
सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी असा खुदा मौला इधर जे रास्ते पे हला नबी सिद्दीक जे रास्ते पे हला हज़रत अली हिकिड़े मौक़े ते अल्लाह पुछो साईं क़यामत जो जॾहिं ॾींहुं थींदो तव्हांजे उम्मत मां सभ खां पहिरियां कंहिंजो हिसाब थींदो मुला तो चवे नबीअ खे कल्ह जी सुभाणे जी ख़बर कान्हे ॿिए तुंहिंजे पुठियां जी ख़बर न आहे तक़ियतुल ईसा इन में ईमान में ॿोली इस्माइल दिल में लिखी वियो आहे चए थो नबीअ खे माज़ अल्लाह पंहिंजे हाल जी बि ख़बर न आहे ॿियनि जे हाल जी बि ख़बर न आहे इहो त वहाबनि जो ईमान असांजो ईमान हुआ जेको मौला अलीअ जो हज़रत अलीअ जो अक़ीदो इहो न हुजे या त क़यामत जी हुजूर खे ख़बर न आहे त सवाल कीअं करे हज़रत अली सवाल कयो या रसूल अल्लाह क़यामत जो ॾींहुं थींदो तव्हांजे उम्मत मां सभिनी खां पहिरियों हिसाब कयो हुजूर फरमायो अली सभ खां पहिरियां हिसाब अबू बकर जो थींदो नतीजो सही को फरमायो अमीर उमर जो सही नतीजो हुजूर फरमायो कामयाब थींदो जन्नत वेंदो सही उन खां बाद में नबी करीम अलैहि सलाम फरमायो ऐं अली उन खां बाद में तो अलीअ जो फैसलो थींदो हिसाब थींदो तू भी कामयाब जन्नत में वेंदे हज़रत अलीअ जो या रसूल अल्लाह पहिरियां अबू बकर जो पोइ उमर जो पोइ उमर जो छॾे उस्मान रहिजी वियो उस्मान किथे हूंदो हुजूर फरमायो अली उस्मान जो हिसाब ई कोन थींदो अल्लाह खे अर्ज़ु कयो भला उस्मान वॾो हयात आहे बीही कोन सघंदो ॻाल्हाए कोन सघंदो जवाब कोन ॾेई सघंदो तंहिंजे करे मौला मुंहिंजे उस्मान जे मथां हिसाब ई माफ़ फरमा तेरी नस्ल पाक में है जब नूर का या वासा सुभान अल्लाह हुजूर बिना हज़रत उस्मान जो तो हुजूर जो नस्ल सॼो नूर आहे चओ सुभान अल्लाह तेरी नस्ल पाक में जब नूर का तू है नूर तेरा सब घराना नूर का अजीजो दोस्तों मुसलमान भाइयों नमाज़ में नबी जो दोस्तों वठो ताके वहाबी जो बंदे गैर मुक़लिद किताई बाहर नजर ईंदव सुन्नी जे मामले जे पढ़तासो राफ़िज़ी शिया तव्हांखे बाहर नजर ईंदा शहीद जे रस्ते ते पढ़तासो त तव्हांखे उहे बाहर नजर ईंदा जेके शहीद जे सरदार ताजदार करबला सैयदना इमाम आली मकाम इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे माज़अल्लाह बाक़ी समझन था यजीद के हक़ जो इमाम समझन था असांजो इन्हनि यजीदन सां कोई बि वास्तो न आहे असांजो वास्तो आले रसूल अहल बैत सां आहे सभु गॾिजो वञी त हुसैन जे कदम जे मिटीअ खे कोन पहुची सघंदा ज़ोरदार सुभान अल्लाह चओ कौनैन में बुलंद है रुतबा हुसैन का कौनैन में बुलंद है रुतबा हुसैन का ये जी तो मुकाबला तो करी हुसैन जो कौनैन में बुलंद है रुतबा हुसैन का अर्शे ज़मीं से अर्श तक चर्चा हुसैन का
दोरा सुभान अल्लाह वरी आवाज साचो सुभान अल्लाह शहीदन जे सरदार ताजदार करबला के मजनवारा सा शहीदन के मजनवारा सुन्नी लेकिन साधन के अल्लाह के प्यारन मानन के मजनवारा तवा सा सुन्नी आयो नमाज में अल्लाह का सवाल तो सबको तो करे मां भी सवाल कया अवा भी सवाल कयो जो बंदी भी सवाल करे शियो भी सवाल करे वहाबी भी करे गैर मुक़ल्लिद अहमदी भी करे अल्लाह के तो करे दो माला नबी के रास्ते ते हला सिद्दीक के रास्ते ते हला शहीद के रास्ते ते हला सालिह के रास्ते ते हला नमाज का बाहर निकली मुल्ला चवन था नबी जी न मजो वो अल्लाह जी मजो शहीद के पासे दे अचनी कोन था सिद्दीक के पासे दे अचनी कोन था लेकिन सालिह के रास्ते ते हलण वाला तवा सा सुन्नी आयो हुन पासे दे अचनी कोन था जेको नमाज में कूदो यो बाहर भी कूदो जेको बाहर कूदो सो नमाज में भी कूदो सुन्नी नमाज में भी सच्चो त बाहर भी सच्चो नमाज में जो रस्तो गुरु था बाहर को नंदे रास्ते ते अचो नमाज में गुरु जमा सालिह के रास्ते ते हला पूरी दुनिया में नजर फेराए सालिह के आस्ताने ते अल्लाह वाले ते खानका हुंदे खुदा वाले खुदा दे प्यारे ते दरबार हुंदे अवे के प्यार नजर को नहीं दा सुन्नी नजर मिर्जा मुझे बाबे को कुछ भी नहीं बाबे कोई चीज नहीं अंदाजों के कड़ी खबर बाबा तो ओए थई जंजे रास्ते ते हलण जे लाए नमाज अल्लाह नमाज में अल्लाह का दुआ करता नमाज के जी जोरा सगा नमाज के जी रुकू क्या वो कह देला सजदो भी तशहद भी हमद सना कह देला मुकम्मल नमाज अल्लाह देला नमाज अल्लाह देला वरी हलण जो जे रास्ते ते सवाल भरो था वो वही बाबा जे के खुदा समझ तो कुछ भी ना है असा वरी नमाज अल्लाह जी उन अल्लाह दे नमाज में अल्लाह का सवाल था करो मौला सा के साले के और निकली मुलाकात धंधोली खलक के कदा गुमरा बाकी कुछ नहीं बाबे कोई चीज नहीं नालो वनो दे रास्ते ते वो बडो कूड़ो तुम दगाबाज तुम ठगु तुम दादुली करण वालो तुम नमाज में पूरा घुरी अल्लाह का साले दे रास्ते ते अल्लाह बाहर निकली ते बाबे कुछ नहीं खबर ही कोने बाबा कोई शई नहीं जन जे रास्ते ते हलण दे अल्लाह का सवाल था कयो अल्लाह जो कुरान शाहिदा अल्लाह जब वली बात है कोई वलीयत कोई शय तई जेकरे सुमन के जाए ते आराम कर सजू करे सजू के जो रस्तो चले भी तो अल्लाह वाला दे आराम में खलो आज कुरान बुझलो कुरान तो मूसा के जा पड़ो नमाज कह दो सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह असहाबे कहफ जो वाक़या कुरान में मौजूद है ये मुराद है बाबे कुछ चीज नहीं कोई चीज नहीं बाबा हुआ शे थई जिते सुमन तो खुदा सिज के मदा ना हटा आवाज जे दा सिज पे जाए ना हकी बने तो बाबा कुछ आहे या कोन के ये अंधन के नजर को दाजन अल्लाह जो कुरान दसो असहाबे कहफ जदे पंजे घरन खान रात जे टेम में लिखता तवा तफसीर कबीर के खोलो इमाम कुर्तुबी तफसीर कुर्तुबी में लिखा उनके तवा खोलो ए सूरत कहफ जे हेठा इन आयत जे हेठा जरे असहाबे कहफ रात जो लिखा था हर तफसीर असहाबे कहफ जो ने कुत्ते के पुंजे मटायो इयो इदो भौंकंदो त दबियानो सब बादशाह जे सिपाही के खबर पइजी वेंदी
वरी दा पकड़े असां के वठी वींदा तेरे करे कुत्ते के मोटायो ए कुत्ते के तड़ लगा बार बार न जो पुछा बोले ए जो कुत्ते आ के अर्ज के अगो करो ये दुआ दे रात में बर्बाद तो सो तफसीर कुर्तुबी के बोले इमाम कुर्तुबी ने आया जे खाली के तो कुत्ते या के ऊपर घुमती दुआ में अंदर खड़ी अज़मी मौला जुबान तजली का लान जी जुबान दे दम तो यार खबर पड़ी जो भलो जे मुझी कुत्तो आया कोन भौकर सुभाई तो बची हलो कर तो साबित का चलो पूरे तरह के अल्लाह जा बया कार जे अंदर अरे सुबह जो सिजो करे कार में अंदर अल्लाह ताला फरमायो बदर शम्स इदा तलअत बदर शम्स इदा तलअत तज़ावरा الكافر ذات اليمين فإذا غربت تقرضهم ذات الشمال اللہ تعالیٰ فرمائے تو سج کے ॾिसंदे जॾहिं सिज उभरे थो असां बि कब अंदर अल्लाह जा वली नेक बाना सुता पिया आहिनि सिज जॾहिं उभरे थो उन जी रोशनी कारवा जॾहिं उन्हनि जे मथां पवे थी सिज जी रोशनी पवे मथां उन्हनि जे जिस्म जे मथां सिज जी तपश पवे ऐं जिस्म उन्हनि जे जिस्मनि खे का तकलीफ़ थिए अल्लाह फरमाए थो सिज उभरंदो आहे त कार खां पासो पटाए वेंदो बिना उभरे तबे पासो मटाए ओड़ा सिज लहे तबे पासो मटाए रोशनी वापसि कार में अचे मथां असहाबे कफ जे जिस्मनि खे तकलीफ़ हुजे लाण माल में सजो पासो मटाईंदो हो विभरण माल में सजो पासो मटाईंदो हो वहां में जो चमचो तो सोशल मीडिया ते वेठो चवे बाबे कोई चीज नहीं अरे तोखे खबर काने बाबा तो उहे ते इतने कार में सुता पिया त सजो पंहिंजी जाइ हटाए वेंदो हुयो हे त अॻियल क़ौम जी ॻाल्हि आहे अॻियल क़ौम जे उम्मत जे वलियन जो इहो मक़ामात मदीने वारे जे उम्मत जे वलियन जो शान छा हूंदो लहे त सिज जी ॻाल्हि आहे जेकॾहिं अदा उभरे त सिज ई पासा मटाए वञे वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां पर इन खां अॻिते अल्लाह ताला सुम्हण वारो त सुतो पियो हूंदो आहे न अल्लाह ताला फरमायो वनुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ात शिमाल सॼे पासे उन्हनि खे असां फेराईंदा आहियूं वो आराम सां अंदर पिया आहिनि वनुक़ल्लिबुहुम अल्लाह फरमाए थो असां फेरायूं था ज़ातल यमीन व ज़ात शिमाल कॾहिं साॼे थो फेरायां कॾहिं खाॿे थो उनखे फेरायां चांद मुजादा 6 महीने उनखे फेरायो वेंदो हो या साल में उनखे फेरायो वेंदो हो 6 महीना हिकड़े पासे ते अल्लाह वरी फेराए ॿिए पासे ते उनखे कंदो वरी 6 महीना ॿिए पासे ते 6 महीना साॼे पासे ते 6 महीना खाॿे पासे ते अल्लाह फरमाए थो वनुक़ल्लिबुहुम असां उन्हनि खे फेरायूं था ज़ातल यमीन व ज़ात शिमाल कॾहिं साॼे ऐं खाॿे मां उन्हनि खे फेराईंदो आहियां ये भी थियो कि थी पे सके न ये सिद्ध के अल्लाह पासे दे तो करे पर अल्लाह चाहे जमीन के केड़ी ताकत है असा बेका बजे जिस्म के खाएगा अल्लाह मना करे चले ये न थियो अल्लाह फरमायो मन नुकल में तफसीर लिखवा त इन में अजा असहाब शकाफ जी शान अजमत जी बुलंदी जमीन के हुकुम ध्यान न खा जमीन में को न खाया पर अल्लाह फरमाए वनुक़ल्लिबुहुम असां उन्हनि खे साॼे पासे फेरायूं था इन में अल्लाह ताला अञा असहाब कफ जो शान खे वधायो आहे आवाज़ ने असहाब कफ जो शान हुई आहे त मुस्तफा जी उम्मत जे वलियन जो मक़ाम
सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह ताला मेरे प्यारन के लेकिन सालिहन के जंदे रस्ते ते हलण जी तवां सां दुआ घुरंदा आहियो उन्हनि खे नूरानी नज़र अता फरमाई दुआ जैसा वो ॾिसंदा हदीस में दुआ इत्तक़ू फिरासतल मोमिन फइन्नहु यंजुर बिनूरिल्लाह मोमिन जे फिरासत वारे नज़र खां ॾिसंदा कयो छो त अल्लाह जो वली अल्लाह जे नूर सां ॾिसंदो जेको अल्लाह जे वली जे आस्थाने ते ईंदो आहे अल्लाह जे वली खे ख़बर आहे त हिन जे अंदर में छा आहे हे कहिड़े मक़सद जी ॻाल्हि आहे। तख़्त वारे जी ॻाल्हि ॿुधायांव थो सुलेमान शाह वेठो पंहिंजी झार पियो ठहियो पियो आहे झार वेठो शाह साहिब हकिले सो हीअं वेठो झिरकिन खे ॻोड़ा खाबानी विझी हणे जमात वञे थी दरगाह ते हिकिड़ो चोलो पियो ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र ज़ुबान ते जारी आहे शाह साहिब जो जमात तख़्तारे जो मुरीद हो कि मां बि वञा पर हाणे असां मूं झिरकी वेठी आहे इन खे तो उथारियो में ॻोड़ो विझी हई पर झिरकी उथी विया शाह साहिब जो तुंहिंजी मर्ज़ी नथी उथे मां ही थो वञा पे हेठां लथो हेठि निकितो हुतां सिधो आयो दरगाह ते इसे तख़्त वारे जो कोई दीदार इसे अर्ज़ के किबला जो सवाल आ जवाब त खपे पाण फरमाए सवाल कर इसे अर्ज़ के किबला सवाल ही आ फकीरत आम सवाल कयो न ये तो कोन पूछे न किबला मुके तवा घुरायो आ या मां आयो आ पंहिंजी ॻाल्हि ईअं न कई से मुर्शिद घुराईंदो आ या मुरीद पाण ईंदो आ तवा जंहिंजा बि मुरीद आहियो साईं जा मुरीद आहियो मज़दूर सबर नूर जा मुरीद आहियो हज़रत गौसुल आलमीन जा मुरीद आहियो हज़रत सुल्तान औलिया हज़रत जवानी शरीफ वाला जा मुरीद आहियो गुरूड़ी साहब जा केजा बि फकीर मुरीद आहियो फकीर गजल सवाल कयो कि भला मुरीद पंहिंजे मर्ज़ी सां ईंदो आहे या मुर्शिद घुराईंदो आहे तवारे जवाब दो सुलेमान शाह जे मुरीद पंहिंजे मर्ज़ीअ सां अचे हा त झिरकीअ खे उथारे पोइ अचे हा इन मां सम्झो त पाण कोन ईंदो आहे मुर्शिद घुराईंदो आहे तव्हां बि साईं जे आस्थाने ते आया इन में तव्हांजो इख्तियार कोन्हे को उन सादे बाज़ार जी छिका जंहिंजे उर्स जे तकरीब में आया हो जंहिंसां मुरीदी जो तव्हांजो ताल्लुक आहे उहो जेको जंहिंजो बि मुरीद हूंदो पंहिंजो मुर्शिद हुनखे छिकींदो आहे तॾहिं हुन जाइ ते पहुचंदो आहे अवां ॾिठो शाह साहिब किथे छिकी छॾी किथे हुनजी जाइ किथे हुनजो फसल किथे घोड़ो किथे खबानी किथे सुलेमान शाह जो ॻोठ पर अल्लाह जे वलीअ जी नूरानी नज़र ओसी ताईं वञी पहुती छो त अल्लाह पंहिंजे वलीअ खे अहिड़ो फिरासत जो नूर अता फरमाईंदो आहे अचो बगदाद शहर ॾे हलूं पीर पीरा मुर्शिद मीरा नाम विधे जिंद टुटन ज़ंजीरा पीर पीरा मुर्शिद मीरा नाम विधे जिंद टुटन ज़ंजीरा कामिल मुर्शिद कर दिया यार दिखड़ोली भर दिया बगदादी रहमतुल्लाह उन जे ज़माने में हिकिड़ो नसारो हो नसारो जुंडार पंहिंजे गिचीअ में ॿधई नबी सही जी हदीस आहे मुस्लमान जे नबीअ जी हदीस आहे त इत्तक़ू
فراست المؤمن فإنه ينظر بنور الله الله جي ولي جي نظر فراست کا رجدا کيو جو الله جي نور سان ڏسندو آ انسان هن زمانه ۾ اهڙو کو ڪري آهي امتحان وٺا انهن کي امتحان جو شوق ڪاري ٻولي جي ڀرسان اسان جي اتر واري پاسي ڏي کمبن جي شهر جي ڀرسان دراد جو شهر آهي سبحان الله جي حضرت سچن سرمست رهندو ڪاري ٻولي جي ملڪ کي به خط ٿورو خام ٿيو के गुजारे विया जन के जन जो अंदर रोशन हो जन जे हर शय मुनकशफ होंदी खुलियल होंदी हाणे आहे नी कोन पर जे आइन तारी इम्तिहान वठो वो तो हमरा कारी बोरी माने तायो सिधो दरवाजन में आया सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जो पहिलो हिन असांजे इलाइक़े में सचल मशहूर आहे अदब इलाइक़े सचल सरमस्त वटा आया अस्सलाम वालेकुम हेरो वाह सैयद سيده جل سرمست امیر عمر جی اولاد ہے سيده بابا ساجي رکھتے ہیں سولا بنو بوانا بیو اس طرح نہیں کیا چاہتا خدمت شروع دل کو پار کرا کے وقت اللہ نے رات کو آرام اس طرح نہیں کیا بزرگ تو یہ حاویلیت ہے پانے کا سلام جی ایمان خبرو کدا اللہ دے ولی نے خبر پندیا یہ بڑا پوے یاد سچ ہیڑو سارو ولی خبر نہ پے سا اساں پیدائش ذات جا سدايو سے سید اچي ان کے خبر ہی پورے دے سید اللہ غیر سید آپ خیر پوری صبح دی سارے کو کو صحیح نماز کو مجا پڑھو ناشتہ کرو ناشتہ سے آڑے اجازت ہے راندار تو شاعر آیا میں ایک بڑے شعر اٹھایا کا شعر مجھے سمجھ میں دیکھ رہے کوئی اعتراض نہ کرے یار پر ونن اللہ جے ولیوں تے اعتراض کيو تے جے کرے بزرگ کے گال کھوڑی پئی یہ کیڑا شعر بدھاوے تے جا تو وٹھو جی بدھو بزرگ فرمائے गोरी आजो गोरी साथ जी कई थव चोरी कयो खबर की आयो मई सामूसा नमो आवाजो नालो ईसा जी हां तो जो नालो मूसा है जिने बराबर मौजूद है ईसा मूसा नमो जो बेट लगाई गोरी आयो गोरी जात जी कई जोरी अरे घोड़ा गंबटो राजो असांजो घोड़ा गंबटो राजो असांजो रोणी पुरतोड़ी गोरी आयो गोरी साथ जी कई थव चोरी ईसा मूसा नमो आवाजो बेठल गाड़ी मोरी गोरी आयो गोरी जात जी कई थव चोरी हमरा इम्तिहान जे शौक़ में त वलियन जो इम्तिहान था वठो अहिड़ो त खार थिया सवे साल गुज़री विया खारीअ वारो खारो विझीअ में पियो अथनि अॼु बि दुनिया हुनखे काई थी थिए त हीअं सैयद सदाए हुया कोड़ी पर वलीअ जो इम्तिहान वठण विया हुआ ऐं चवनि था वली हिन ज़माने में आहिनि ई कोन जंहिंखे नूरानी अहिड़ी नज़र वञे हाणे हे नसारो आहे ज़ुल्लार विचीअ में ॿधई
जेमा बना तो नबी से ये जगह हदीस फरमाया त मोमिन मुसलमान जे नबी जो को फरमायो त मोमिन जे नूरानी नजर खां जदा कयो ये अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे ॾिसो अहिड़ो अल्लाह जो वली आहे अल्लाह ना वतन आलमन वट वया मशाइख वट वया बुजुर्गन वट वया अबा हिन हदीस जी असा के माना बुधायो सब पे माना के बुधाई अल्लाह रहा गुमदा फिरदा पता दे शहर में पत्ता पता हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह के दरबार में आया हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह के अर्ज कयो कि बिला बाज जी में फिर लगी पया पाण वेठा मुरीद साईं ना वेठा हाणे उठा उथियो नसारो हजरत जुनैद बगदादी के अर्ज करे तो कि बिला मुझो सवाल हेलो ये सवाल ही आ हदीस में दुआ तबो फिरासतल मोमिन फइन्नहु यंजुर बिनूरिल्लाह मोमिन बाने जे नजर का तवाड जदा कयो छो त वो अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे उन जे फिरासत वारी अंदर वारी नजर खां ॾिनो अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे इन जो मतलब कहिड़ो आहे माना इन जी कहिड़ी आहे मफ़हूम इन जो छा आहे हज़रत जुनैद बगदादी फरमायो नदी हदीस जी माना इहा आहे मतलब यो आहे सुनार ट्रोड सुनार थाको बधी आयो पंहिंजे गिचीअ में बुजुर्ग फरमायो हुन जो माना इहा त सुनार ट्रोड नसरानियत छड मोहम्मद करीम जो कलमो भरे मुसलमान थी वञ दुश्मन घरां तो निकतो नसारो थी करे मुसलमान जे वली जे इम्तिहान वठण लाइ निकतो त मां ॾिसां त वलीअ में उहा नूरानी नज़र अॼु आहे या न तो जो जेका हदीस ॿुधाई आहे इन हदीस जो मतिलबु इहो आहे इहो सुन्नार ट्रोड़ ईसाईयत नसरानियत छॾ मुस्तफा जो कलमो भर ईसाई नसरानी कलमो तो भरे ला इलाहा لا إله إلا الله لا إله إلا الله بلند آواز لا إله रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे वलियन जा आस्ताना उहे थव आखिर को आता है एक गाल बुधाया तो पीर मेहर दी छा कोन अदर पीर मेहर दी छा कोन दी रहमतुल्लाह अलैहि सा मुलाकात थी का अहल हदीसी जी गैर मुखलिद अमान ला सना लामत तस्वीर पंजाब जो शहर जंहिंमें हज़रत ख्वाजा फरीदुद्दीन गंजे शकर हूंदा पाक पतन शरीफ जो सुभान अल्लाह अल्लाह जे वलीअ जे आस्थाने में पेरांदी वारे पासे का दर आहे जंहिंखे सॼो वेंदो आहे बेहिश्ती दरवाज़ो आवाज़ कोई थी शाकुल के सदा लावत तस्री चयो सही चमन बात पाक पत्थर में ख्वाजा फरीदुद्दीन गंजे शकर जे दरबार सुवा कदम मुबारक में जे बोते ही तो गुजरत हो जन्नत बतायो कि क्या चीज है सब बात का आलम से दावत का दिल मादी सजवे तमाम को भी गाता आओ मां ये जवाब पर अफसोस कर सामत को जे बताए अब सदायो आल हदीस दा पर हदीस की तारीख खबर नाले लगा दा को आल हदीस करे थी मानो के तो पूरा आल हदीस है आल हदीस का को फिर कोई बोले आल हदीस फन्ना माना हदीस जे फन वाला आल हदीस सदाईना ये टोटली है गैर मुखलिद माना के भी मन में पूछना है छुड़वा जिसा फरमायो हजरत पीर मेरा शाह गोलरवी
अमा सना लामर तस्वी अल्लाह हदीसी सदाई नो पर तो हदीस जी खबर ही कोने हजरत ख्वाजा फरीदुद्दीन गंजे शकर जे दरबार ते जो पेशती दरवाजो यो सही आ पर तो तरगो इने आस्थाने जे मथा एतराज कयो जे कदे मुखा पुछ त जेको अल्लाह जे वली जो आस्थानो जेतरा अल्लाह जा वली हन जेके उन्हनि जा आस्थाना आहिनि जेको हुते वेंदो आहे सो जन्नत में दाख़िल थींदो आहे। अल्लाह जे नेकर सारनि ख़ुदा जे दोस्तनि जे दर ते आया हो सुभान अल्लाह इंशाअल्लाह खाली केर कोन मिलो ॾाढा सुभान अल्लाह चओ भाभी चयो थी मूं त ॻाल्हि कई को गंजे शकर जी तो त सभिनी वलियनि जे आस्थान लॻे जन्नत बणाए तू छो बनायो वल हदीस आयो तो हुजूर ने हदीस में मौजूद आहे किया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान जो सुभान अल्लाह जे जाए ते अल्लाह जे जिक्र जी महफिल थी आई अल्लाह जे जिक्र जी महफिल जे अल्लाह जे जिक्र जी महफिल थी फरिश्ता आसमान दा वही दान उन महफिल के जो धारे पकोड़े भी दान इहातो करे भी दान जमीन का आसमान ताई मलाइका होंदा जेतरी भी दे अल्लाह जो जिक्र हलो कुरान हलो हदीस हली मुस्तफा जो जिक्र हलो औलिया अल्लाह जो जिक्र हलो एतरी देर फरिश्ता पीछा होंदा जमीन का आसमान ताई मलाइका होंदा तेरे महफिल खत्म थी दिया महफिल के खत्म थियण खां बाद में फरिश्ता वापस ईंदा आहिनि अल्लाह खे ख़बर त सखा पर पोइ बि मलाइकनि खां पुछंदो आहे किथां खां आया आहियो मलाइका अल्लाह खे अर्ज़ु कंदा आहिनि या अल्लाह ज़मीन जे फलाणे खिते में वियासीं इलाइक़े में वियासीं तुंहिंजा बांदड़ा मदीने वारे जा उम्मती हिक जाइ ते गजा वेठा अल्लाह जे ज़िक्र तो रब जे ज़िक्र में मसरूफ़ अल्लाह उनखे फरमाईंदो आहे केतरा मशगूल या अल्लाह वरी मोहब्बत सां जिक्र करे रहा अल्लाह के फरमाइंदो मुखे ॾिठो थो मौला तुंहिंजो दीदार उन्हनि खे कोन थियो आहे जेकॾहिं तो रब जो दीदार कंदा तांजा वधीक ज़ौक़ सां तुंहिंजो ज़िक्र कंदा दीदार न कयो कोने को अन ॾिठे तो रब ते ईमान आने वेठा आहिनि अन ॾिठे तो रब खे यादि कर पिया या अल्लाह उन्हनि वटां आया आहियूं अल्लाह फरमाईंदो आहे छा पिया करनि मौला जन्नत पिया करनि जन्नत ॾिठी अथऊं मौला अल्लाह जे जन्नत ॾिसनि हा अञा वधीक आजिज़ीअ सां जन्नत जो सवाल कंदा ॿियो छा पिया चवनि या अल्लाह जहन्नम जे बाहि खां तुंहिंजी पनाह वठनि पिया जो जहन्नम ॾिठो अथऊं मौला जहन्नम कोन ॾिठो अथऊं जे ॾिसनि हा जहन्नम जे बाहि खे ॾिसनि हा अञा वधीक आजिज़ी सां सारी सां रोई करे तो रब खां जहन्नम जे बाहि खां बचण जी दुआ घुरनि हा मौला जहन्नम खां असांखे महफ़ूज़ फरमाए ॾा अल्लाह फरमाईंदो आहे अन ॾिठे ईमान आंदो जन्नत घुरियो जहन्नम जे बाहि खां पनाह घुरियो मलाइका शाहिद हुजो मां ज़िक्र करण के माफ़ करे छॾियो गुनाह मुंहिंजा बख़्शे छॾिया सवाल इन्हनि जो क़बूल आहे जहन्नम जे बाहि खां महफ़ूज़ रहंदा जन्नत दाख़िल थींदा हदीस आहे अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल थींदी आहे उहा जाइ जन्नत जो सवाल हदीस में आए खुदा ये जो जिक्र जे हल्के में महफिल में बैठा हिकिड़ो माण्हू आयो हो जिक्र जे लाइ उहे जेके जिक्र वारी जमात वेठी उन्हनि में हिकिड़ो माण्हू वेठो हो जंहिंमें हुनजो कमु हो वञा थो यार हाणे हिन में कमु आहे जिक्र मां कीअं उथारियां हाणे कुझु त माशाल्लाह बैठा है और आम का दिल की गाल करे रहे हो बहरहाल फिर मेरे निशान बोलो रहमतुल्लाह अलैहि फरमायो हदीस में मोरे साहबियों में आए अल्लाह के उस्ताद फरिश्ता बोला इको मानो आयो जिक्र जे ला कोन आयो हो जिक्र जे महफिल में जो हमरा आवे तो न में कम हो जी हाने फारिग थियल पोइ सां मिलां थो भला इन के कोई
वेठो सिका वारे वेठो होसि या अल्लाह इन जे बारे में छा हुकुम अल्लाह ताला फरमाईंदो ला यशका जलीसुहुम या सिका वारी अहिड़ी जमात जेको इन्हनि सां गॾु वेंदो आहे कॾहिं बि बदबख्त कोन थींदो आहे जन्नती हूंदो फरमायो अमल तस्री